Assalamu alaikum. As you know, we have already covered the positive and negative type of present indefinite tense. So in this video, we are going to discuss and understand the interrogative type of present indefinite tense. Interrogative type के सिंधी में असां चवंदा आहियूं सवाली जुमिलो. सही आहे. इंट्रोगेटिव जुमिलो अहिड़ो हूंदो आहे जंहिंमें असां सवाल कंदा आहियूं, का शइ पुछंदा आहियूं. सो उन जा ॿ स्ट्रक्चर मूं लिखिया आहिनि. हिनखे अॼु डीपली सम्झंदासीं, एग्ज़ाम्पल सां सम्झंदासीं. ठीकु आहे. इंट्रोगेटिव सेंटेंस में सभ खां पहिरियां असांखे ॼणो हूंदो आहे हेल्पिंग वर्ब. सही आहे. जेको हीउ पहिरियों हिन जो क़िस्सा मां सम्झूं था, जेको पहिरियों स्ट्रक्चर आहे उनखे असां चवंदासीं क्लोज़ एंडेड. सही आहे. क्लोज़ एंडेड जेको हिन जो स्ट्रक्चर आहे उन में छा हूंदो आहे, सभ खां पहिरियां हेल्पिंग वर्ब ईंदो आहे. हाणे तव्हांखे ख़बर आहे प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जेके प्रेज़ेंट सिंपल टेंस बि चयो वेंदो आहे उन जा हेल्पिंग वर्ब कहिड़ा आहिनि, असां इहो पढ़ी आया आहियूं. हिकिड़ो डू आहे, ॿियो डज़ आहे. असां इहो बि पढ़ियो आहे त काथे डू लॻाइणो आहे, काथे डज़ लॻाइणो आहे. हाणे असां इहो ॾिसंदासीं त इंट्रोगेटिव सेंटेंस में असां हिनखे कीअं था इस्तेमालु करे सघूं. सो सभ खां पहिरियां असां हेल्पिंग वर्ब डू या डज़ जेको बि हूंदो सब्जेक्ट जे रिगार्डिंग उहो लॻाईंदासीं. सही आहे. हेल्पिंग वर्ब पहिरियां लॻाए उन खां पोइ असां हिते सब्जेक्ट लॻाईंदासीं. उन खां पोइ मेन वर्ब लिखंदासीं. मेन वर्ब जेको वर्ब जी पहिरीं फॉर्म हुई, फर्स्ट फॉर्म जेका तव्हांखे ख़बर आहे. उन खां पोइ ऑब्जेक्ट लिखंदासीं. ऑब्जेक्ट खां पोइ वरी सवाल जी निशानी. ही ज़रूरी शयूं आहिनि क्लोज़ एंडेड जेको क़िस्म आहे इंटेरोगेटिव जो उन में. सही आहे. हीउ पहिरियों स्ट्रक्चर आहे. चलो हिनखे वधीक मिसाल सां था सम्झूं. हिन में असां सिर्फ़ु हिकिड़ो कमु कंदा आहियूं, सवाल पुछंदा आहियूं. न वधीक ॻाल्हि हूंदी आहे, न ई को हिन में एक्स्ट्रा शयूं हूंदियूं आहिनि. हिन में असां छा कंदा आहियूं, सिर्फ़ु सवाल पुछण जो कमु कंदा आहियूं अॻिले खां. सो हिन में जेको पहिरियों एग्ज़ाम्पल आहे उहो आहे डू आहे स्पीक इंग्लिश. हाणे हिन जी जेकॾहिं सिंधीअ में माना था ॾिसूं उहा आहे छा मां अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो आहियां. इहो कंहिंखां पुछे थो सवाल. हाणे सवाल छो थो पुछे उन ते फोकस न आहे करिणो, असांखे इन ॻाल्हि ते फोकस करिणो आहे त सवाल पुछे थो ऐं कहिड़े तरीक़े सां पुछे थो, कहिड़ो स्ट्रक्चर हिन में फॉलो थियल आहे. सही आहे. असां ॾिसी आयासीं हींअर अने सम्झी आयासीं त सभ खां पहिरियां असांखे हेल्पिंग वर्ब ॾियणो आहे. हेल्पिंग वर्ब या त डू ईंदो या डज़ ईंदो, असां उहो ॾिनोसीं. उन खां पोइ सब्जेक्ट, ही सब्जेक्ट आहे जेको उहो बि असां ॾिनोसीं. हाणे हिते डू छो आयो, डज़ छो आयो, इहा तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं बि सब्जेक्ट आहे वी, यू, दे या ॿ या ॿिनि खां वधीक नाला हूंदा त उहो हमेशह पाण सां गॾु हेल्पिंग वर्ब डू खणंदो आहे, डज़ न खणंदो आहे. सही आहे. इहो असां सम्झी आया आहियूं पहिरियां. सो डू बि अची वियो हेल्पिंग वर्ब. उन खां पोइ सब्जेक्ट आहे अची वियो. हाणे असांजो मेन वर्ब ईंदो जेको आहे स्पीक. स्पीक माना ॻाल्हाइणु. डू आहे स्पीक. छा मां ॻाल्हाईंदो इंग्लिश, इंग्लिश आहियां. सही आहे. छा मां इंग्लिश ॻाल्हाईंदो आहियां. हिन जी जेका सिंधीअ में माना थींदी उहा इहा थींदी. तव्हांखे रुॻो स्ट्रक्चर सम्झणो आहे, माना खे हली छॾियो, स्ट्रक्चर खे सम्झो. उन खां पोइ वरी सेकंड एग्ज़ाम्पल ॾिसो. डू यू गो टू स्कूल. छा तूं स्कूल वेंदो आहीं. छा थो पुछे त छा तूं स्कूल वेंदो आहीं. सिंधीअ में इहा माना लिखियल आहे छा तूं स्कूल वेंदो आहीं. हाणे हिते असां सभ खां पहिरियां हेल्पिंग वर्ब ॾिनो जीअं असांखे चयल आहे. ठीकु आहे. उन खां पोइ असां ॾिनो हुनजो सब्जेक्ट. सब्जेक्ट जॾहिं बि यू हूंदो, आहे हूंदो, दे हूंदो ऐं उन खां अलावा ॿ या ॿिनि खां वधीक नाला हूंदा ऐं वी हूंदो, डब्ल्यू ई, त असां हुन सां गॾु हेल्पिंग वर्ब डू ॾींदासीं. पोइ हेल्पिंग वर्ब पोयां आयो या अॻियां आयो उहो फ़र्क़ु नथो पए. ॾियणो असांखे डू आहे, यू सां ऐं आहे सां, दे सां, वी सां ऐं ॿ या ॿिनि खां वधीक नालनि सां बि. सही आहे. डू यू गो. हाणे ही हेल्पिंग वर्ब, ही सब्जेक्ट, ही मेन वर्ब. डू यू गो. छा तूं वेंदो आहीं टू स्कूल. स्कूल ॾांहुं. छा तूं स्कूल वेंदो आहीं. सही आहे. इहो असां माना कढीसीं. डू यू गो टू स्कूल. छा तूं स्कूल वेंदो आहीं. सही आहे. स्ट्रक्चर सम्झ में अची वियो. अचो टियों एग्ज़ाम्पल. डज़ शी हैव अ मोबाइल. हाणे हिते डज़ छो आयो, हिते बि डू आयो, हिते बि डू आयो, त हिते असां डज़ छो ॾिनो. इहो तव्हांखे ख़बर हूंदी जॾहिं बि सब्जेक्ट ही, शी, इट या हिकिड़ो नालो ईंदो त उन जो हेल्पिंग वर्ब असां डज़ ॾींदासीं, ओ ही वारो. सही आहे. उते डू न ईंदो. ही, शी, इट ऐं हिकु नाले सां हमेशह हेल्पिंग वर्ब डज़ ईंदो आहे. इन जे करे असां हिनखे जॾहिं सवाली जुमिलो कयो, इंटेरोगेटिव में चेंज कयो त उन में बि असां डज़ ई ॾींदासीं शीअ जे करे, हिन सब्जेक्ट जे करे. सो हिन में ॾिसो हुनजी माना छा थींदी. डज़ शी हैव अ मोबाइल. छा हुन वटि मोबाइल आहे. हिन जी जेका सिंधीअ में माना थींदी. हाणे हिते असांजो हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब ऐं हीअ असांजो ऑब्जेक्ट. इहो असांजो स्ट्रक्चर पहिरियों हुयो जंहिंखे असां चवंदा आहियूं क्लोज़ एंडेड. हाणे हीउ जेको क्लोज़ एंडेड जेको ही स्ट्रक्चर आहे पहिरियों, इहो जॾहिं बि असां सवाल पुछंदासीं न त असांखे जेको जवाबु मिलंदो उहो सिर्फ़ु ॿिनि लफ़्ज़नि में मिलंदो, हा या न. कीअं ॾिसो, मां तव्हां खां पुछां थो सिंधीअ में छा मां अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो आहियां, तव्हां मूंखे चवंदव हा या न ॻाल्हाईंदो आहियां. बसि ईअं हा या न में तव्हां मूंखे येस या नो में चवंदव. ॾिसजो ॻाल्हि खे सम्झिजो. ॿियो वरी मां तव्हां खां सवाल थो पुछां छा तूं स्कूल वेंदो आहे. तूं स्कूल वेंदो आहे, तव्हां चवंदव हा, जी या न. तव्हां जेको चयो जवाबु पर ॾींदव
हिक लफ़्ज़ में हा या न। टियों वरी हिन जेको सवाल आहे, छा हिन वटि मोबाइल आहे, छा हुन वटि मोबाइल आहे, तव्हां मूंखे चवंदव जी या न, हा या न, यस ऐं नो। हिन में हिन तरह जे जुमिलनि में जंहिंखे असां क्लोज़ एंडेड चवंदा आहियूं, उन क़िस्म में असांखे सवाल जा जवाब सिर्फ़ु 2 मिलंदा, हिकिड़ो हा, ॿियो न। सही आहे, हिन में वधीक असां ड्रैग न कंदा। मां तव्हां खां पुछां थो, छा स्कूल वहीं, तव्हां चवंदव हा। छा तूं मानी खाधी, तव्हां चवंदव जी। छा तूं निंड कई, तव्हां चवंदव न। मतिलबु जॾहिं बि असां सिंधीअ में छा सां सवाल पुछंदासीं, हीउ जेको छा लफ़्ज़ सां सवाल पुछंदासीं त तव्हां हुनजो जवाबु हा या न में ॾींदव। अंग्रेजीअ वरी डू या डज़ सां, हिन हेल्पिंग वर्ब सां शुरूआति कंदासीं त तव्हां हुनजो जवाबु येस या नो में ॾींदव। मतिलबु हिक लफ़्ज़ में ई तव्हां जवाबु ॾेई छॾींदव, वधीक ड्रैग करण जी ज़रूरत न आहे। मां तव्हां खां पुछां थो, लिखी वई, तव्हां चवंदव जी सर, बसि ॻाल्हि ई ख़तमु। ईअं न चवंदव जी सर मां लेटर लिखियो पर मूंखां हिते ग़लती थी वई, हिते मां हिनखे ॾाहियो। वधीक ॻाल्हि खे ड्रैग ॾियण जी ज़रूरत ई न आहे, सिर्फ़ु तव्हां चवंदव जी या न, येस आर नो। सही आहे, क्लोज़ एंडेड। सो हिन स्ट्रक्चर खे उमेद आहे तव्हां सम्झी विया हूंदव। हाणे सेकंड जेको स्ट्रक्चर आहे, जंहिंखे असां ओपन एंडेड चवंदा आहियूं, उनजो स्ट्रक्चर ॾिसूं कहिड़ो आहे। उहो आहे WH फैमिली सभ खां पहिरियां ईंदी। ऐं WH फैमिली छा हूंदो आहे बाबा, जॾहिं बि हिकिड़ो सवाल पुछो वेंदो आहे न, उन में या त हेल्पिंग वर्ब पहिरियां हूंदो आहे, या त अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके हैश सां शुरू थियनि या W सां शुरू थियनि। सही आहे, उहो कीअं, इन जे करे हिनखे WH फैमिली चयो वेंदो आहे। हाणे WH फैमिली में केरु केरु थो अची वञे, वाट, हू, वेन, वेयर, विच, हाउ। इन क़िस्म जा जेके बि लफ़्ज़ आहिनि जेके W या H सां शुरू थियनि, उन्हनि खे असां चवंदा आहियूं WH फैमिली। सही आहे, हाणे इन स्ट्रक्चर खे ॾिसूं। WH फैमिली मां हिकिड़ो लफ़्ज़ असां पहिरियां लिखंदासीं, उन खां पोइ वरी हेल्पिंग वर्ब ईंदासीं। हेल्पिंग वर्ब साॻियो ई, जेको ही डू आहे या डज़ आहे, पोइ साॻियो ई थी वेंदो। हिते हेल्पिंग वर्ब आहे, हिते बि हेल्पिंग वर्ब आहे, पोइ सब्जेक्ट, मेन वर्ब, ऑब्जेक्ट, सवाल जी निशानी। अच्छा, सवाल जी निशानी ज़रूरी आहे। इंटेरोगेटिव सेंटेंस में सवाल जी निशानी न हूंदी, उहो सेंटेंस ई ग़लति थी वेंदो। छाजे करे ग़लति थी वेंदो, छो जो असांखे ख़बर ई न पवंदी त हिन में सवाल पुछल आहे या न। मतिलबु इहो हिकिड़े क़िस्म जी निशानी लाज़मी आहे, इहा असांखे ॾियणी हूंदी आहे। असांखे सिंधीअ में पढ़ायो वियो आहे त सवाल जी निशानी जॾहिं सवाल कंदा आहियूं त आख़िर में ॾियणी हूंदी आहे, जीअं अॻिले खे ख़बर पए त हिन में सवाल पुछल आहे। हीअं असां जेकॾहिं ॻाल्हायूं था त अॻिलो त असांजे लहजे मां ई सम्झी वेंदो त हीउ मूंखां शइ पुछे थो। पर जेकॾहिं मां तव्हांखे का शइ लिखी थो ॾियां त उन में कीअं ख़बर पए त हीउ मूंखां सवाल थो पुछे या ॻाल्हि ॿुधाए थो। इन जे करे ही निशानी जे ज़रिए असां लिखत में सम्झंदा आहियूं त हिते ही सवाल पुछे थो, हिते ही जवाबु ॾिए थो। सही आहे, सो ही स्ट्रक्चर आहे। अचो हिन जा मिसाल सम्झूं। हिन में सभ खां पहिरियां असांखे WH सां कोई बि लफ़्ज़ जेको शुरू थिए उहो ॾियणो आहे। जीअं हिते हाउ आहे, हेच सां शुरू थियो, हाउ डू यू स्पीक इंग्लिश। हाणे हिन जी जेका सिंधीअ में माना था ॾिसूं त तूं अंग्रेज़ी कीअं ॻाल्हाईंदो आहीं, हाउ माना कीअं। सही आहे, हाणे पहिरियां असां छा कयो, WH सां कोई बि हिकिड़ो लफ़्ज़ शुरू कयोसीं, उन खां पोइ असां हेल्पिंग वर्ब ॾिनोसीं। हीअ अॻियां जेको स्ट्रक्चर आहे इहो ॻाल्हि साॻी आहे, सिर्फ़ु हिन में असांखे हिकिड़ी शइ वाधारी ॾियणी हूंदी आहे, WH वारो कोई बि हिकिड़ो लफ़्ज़, बाक़ी न त ॻाल्हि हिते ऐं हिते साॻी हूंदी आहे। सही आहे, ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसूं। वाई डज़ ही क्राई, ही रोईंदो छो आहे, मतिलबु अक्सर रोईंदो आहे, त इहो छो रोईंदो आहे, हिन खां सवाल थो पुछो वञे। हिन में बि असां W वारो लफ़्ज़ ॾिनोसीं पहिरियां, पोइ हेल्पिंग वर्ब, पोइ वरी सब्जेक्ट, ऐं पोइ वरी असां मेन वर्ब ॾिनोसीं। ऑब्जेक्ट जी हिते ज़रूरत न हुई, इन करे न ॾिनो। उन खां पोइ टियों सवाल आहे वाट डू यू लर्न। वरी हिन में असां सभ खां पहिरियां W वारो ई असां ॾिनोसीं। हिन फैमिली मां हिकिड़ो हिन जो भाती ॾिनोसीं। उन खां पोइ हेल्पिंग वर्ब ॾिनोसीं, जेको हिते चयो वियो आहे। डू हिन जे करे आयो, यू जे करे, डज़ हिन जे ही जे करे आयो। सही आहे, असां इहो सम्झी आया आहियूं त काथे डज़ ईंदो, काथे डू ईंदो, ऐं उहो छाजे करे ईंदो, सब्जेक्ट जे करे। हिते ही आहे, हिन जे करे डज़ आयो, हिते यू आहे, हिन जे करे डू आयो, हिते बि यू आहे, हिन जे करे डू आयो। सही आहे, हिन खां पोइ असांजो वरी आयो मेन वर्ब। हाणे हिननि जी माना ॾिसूं, तूं छा सिखंदो आहीं, वाट डू यू लर्न। हाणे तव्हांखे हिते वधीक कंफ्यूज़ थियण जी ज़रूरत न आहे। तव्हां सिर्फ़ु इहे 2 ॻाल्हियूं सम्झो त हिकिड़ो अहिड़ो स्ट्रक्चर हूंदो आहे जंहिंमें हेल्पिंग वर्ब खां शुरूआति थींदी आहे, ऐं हिकिड़ो अहिड़ो स्ट्रक्चर हूंदो आहे जंहिंमें W या H सां लफ़्ज़ सां शुरूआति थींदी आहे। सही आहे, हेल्पिंग वर्ब सां जॾहिं असां सवाल शुरू कंदा आहियूं त उन में असांखे जवाबु सिर्फ़ु 2 मिलंदा आहिनि, हा या न, येस आर नो। सही आहे, उनखे असां चवंदा आहियूं क्लोज़ एंडेड। ओपन एंडेड में जॾहिं असां H या W सां सवाल शुरू कंदा आहियूं त उन में असां जवाबु थोरो वॾो ॾींदा आहियूं। जीअं हिन में चए थो त तूं अंग्रेज़ी कीअं ॻाल्हाईंदो आहीं, या तूं अंग्रेज़ी कीअं ॻाल्हाईंदो आहे, त हिन में जवाबु ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू एक्सप्लेन करे ॾींदो त यार मां सेंटर ते पढ़ियो हुयुसि, इन जे करे मां हाणे अंग्रेज़ी ॻाल्हाए सघंदो आहियां। ॿियो सवाल आहे, हीअ रोईंदी छो आहे। सही आहे, इहो पुछे थो न, हीअ रोईंदी छो आहे, त इन जो जवाबु असां हा या न कंदासीं। कोई तव्हां खां पुछे तूं रोईंदो छो आहे, त तव्हां चवंदव हा या न।
ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां ॿुधाईंदव यार मां परेशान हुयुमि, मां ॾुख में हुयुमि जंहिंजे करे रोआं थो। हीअ रोईंदी छो आहे? इन जो जवाबु ईअं ई थींदो, हीअ परेशान आहे, घर में को मसइलो थो हलेसि, इन जे करे हीअ रोईंदी आहे। टियों सुवालु आहे, तूं छा सिखंदो आहीं? जेकॾहिं मां तव्हां खां पुछां थो तव्हां छा सिखंदा आहियो, त तव्हां चवंदव यस, नो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां मूंखे ॿुधाईंदव न सर मां अंग्रेज़ी सिखंदो आहियां, छो जो मुंहिंजी दिलि आहे, मूंखे शौक़ु आहे अंग्रेज़ी सिखण जो। मतिलबु तव्हां जवाब खे थोरो वॾो करे ॿुधायो। हिन सवाल जो जवाबु हिकु लफ़्ज़ में असां एक्सप्लेन करे वेंदा आहियूं यस या नो में। हिन वरी सवाल जो जवाबु असां थोरो वॾो करे ॿुधाईंदा आहियूं, हिकिड़ी लाइन करे ॿुधाईंदा आहियूं, एक्सप्लेन कंदा आहियूं हुनखे वाज़ियो करे, त बाबा हीअ मसइलो हुयो इन जे करे मां हीअ शइ कई या हीअ ॻाल्हि आहे। सही आहे। सो उमीद आहे तव्हांखे हीअ ॿई स्ट्रक्चर सम्झ में अची विया हूंदा। हिनखे असां चवंदा आहियूं क्लोज़ एंडेड ऐं हिनखे चवंदा आहियूं ओपन एंडेड। हाणे तव्हां हिकु हिकु सुवालु मूंखे ठाहे कमेंट कयो। हिकिड़ो सुवालु क्लोज़ एंडेड जो, ठीकु आहे, वरी मथियों वारो, ऐं हिकिड़ो सुवालु ओपन एंडेड जो। जेकॾहिं तव्हांखे अञा ॻाल्हि सम्झ में न आई आहे त तव्हां मूंखे चओ, मां वधीक हिनखे एक्सप्लेन कंदुसि। थैंक यू सो मच।